ना हाणे बच्चे जी ॿुधाए छा लिखियलु आहे 1 2 3 4 5 6 हाणे 6 हज़ार तव्हां जेको पढ़ी ॾिनो उहो ॿुधाईंदो छा लिखियलु आहे हाणे बच्चे मूंखे ॿुधाए त छा लिखियलु आहे हाणे बच्चे चेक वाण में पढ़ी ॿुधाए छा लिखियलु आहे इहो हमरा अचे पियो लॻे त पढ़ियल लिखियलु आहे इहो ॿुधाईंदो त छा लिखियलु आहे अस्सलामुअलैकुम भाभी वालेकुम सलाम क्या हाल है तू घणा पढ़ी नहीं मैट्रिक पास है हाणे तोरे बूट पाता में कप पे थई हाणे मूंखे इहो ॿुधा ही भितर छा लिखियलु आहे हलो हलो आऊं बाबा छाजे लाल मूंखे तोरो इहो ॿुधा भितर छा लिखियलु आहे हलो हलो आऊं कोन थो हलां तो भितर न ॿुधा ही छा लिखियलु आहे इहो बाबा हलो हलो लिखो पिया बाबा तूं पास आई तोखे 100 मार्क मिली वियूं बाबा तूं हाणे वञ पर ॿियो कोई तो पाण पुछंदो आहे मैट्रिक पास नहीं या के पहले को ॿाहिरि 22 दोरा छा करे ही भितर जेको लिखियो पिया उहो कोन ॿुधाए त घण छा लिखियलु आहे हाणे वरी ॿियो को अचे मूंखे ॿुधाए त छा लिखियलु आहे इहो अचे पियो मला लॻे थो इहो ॿुधाईंदो त छा लिखियलु आहे हिकु जन जो पर होशियार हुजे लॻे थो अस्सलामुअलैकुम बी अब कहिड़ा नाम तैयार आई घणा क्लास पढ़ी रही 5 पढ़ी रही पक्का हल मूंखे ही भितर छा लिखियलु आहे इहो ॿुधा हलो ही भितर अब तूं पास आई तूं भल हलो हल 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 इहो अचे पियो कदु माशाल्लाह वॾो अथसि मूंखे लॻे थो ही BA पास आहे अस्सलामुअलैकुम कहिड़ा नाम तैयार आई मां घणा पढ़ी नहीं BA पास आई भला हाणे को नंढो अर्ज़ु मुंहिंजो मूंखे थोरो ॿुधा त ही भितर छा लिखियलु आहे हल हलो ही भितर आऊं तो कोन थो हलां पर मूंखे ही ॿुधा भितर छा लिखियलु आहे हल हल आऊं हलां हल आऊं कोन थो हलां मूंखे भितर ॿुधा छा लिखियलु आहे हल 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 बाबा तूं जे हू मार्कूं ॾिसी छॾियूं तुंहिंजी पोज़ीशन अची वई तूं हाणे हल तूं हल कमु न थियो तारो जेको त चए थो हल 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 हाणे छा कयूं हाणे ॿियो को अचे भला मूंखे सही तरीक़े सम्झाईंदो त भितर छा लिखियलु आहे इहो हमरा अचे पियो लॻे थो पढ़ियल लिखियलु आहे इहो ॿुधाईंदो त छा लिखियलु आहे अस्सलाम वालेकुम ओ बाबा नाराज किया जा ये वाला क्या नहीं नाराज किया जा और नाराज किया जा आइसा तो नाराज किया जा नाराज नहीं है साला घना पास हो गई मैट्रिक पास है हां माशाल्लाह गंज पास है जेको चेलो चलो बस हल हल मिट्टी में करूंगा छा लिखना ये लिखला हल हल आऊं कोन थो हलां बाबा आऊं तेरी भी कार को भितर लिखे तो भितर लिखला इहो मूंखे ॿुधाए छा लिखला हल 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 लिखला अरे मूंखे चयो बन चक्कर मूं तो चयो हल हल पर तू समझी न तो इहो मन तू मान में तू चयो अरे यार बस है अरे बस है कितने मान बस अरे बस तेरी ईमान न कर भितर सारो निकरी लिखो क्यों जे अच्छा मैंने हल हल लिखला हां असा पढ़ना आयो ने करे मड़ी मुझी गासी यार शुक्र जो हमरा हिकड़े मोचना है बियो बया पेरन वो ठोके वने ना अज दी है मुजो खराब है सुबह आटी बजे को चे तो यही चे तो ने हां बाबा पाण भलू दा सारे कती ये सारा खराब है बाबा